अहम ख़बर मां ताईं पहुचूं पिया। 60 मेल मां सैयद एहसान शाह लखियारी जी रिपोर्ट मूजिब 60 मेल काज़ी स्टावे जो ॻोठ अली मोहम्मद जतोई में स्कूल जी बिल्डिंग नाकारा हुअण करे थरदी बेंजोस तरफ़ां ॿारनि जी तइलीम खे उजागर करण लाइ टेंट जी सहूलियत फराहम कई वई। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर दौड़ नज़ीर हुसैन जतोई ऐं टीओ एजुकेशन अब्दुल ख़ालिक जमाली पारां रिबन कटे इफ़्तिताह कयो वियो, जंहिंमें ॻोठाणा ऐं आसपास जा मोज़िन शहीद भुट्टो ज़िले सदर डॉक्टर मंजूर हुसैन जलवाणी, अब्दुल हक जतोई, सजन खान जतोई ऐं ॿियनि शिरकत कई। असिस्टेंट कमिश्नर दौड़ टीओ एजुकेशन थरदी बेंजोस जे अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तहलके दौड़ अंदरि एजुकेशन जे हवाले सां गवर्नमेंट ऐं थरदी बेंजोस गॾिजी करे स्कूलनि जी बिल्डिंग नाकारा हुअण जे करे टेंट लॻाए रहिया आहियूं। जिथे जिथे इन शइ जी ज़रूरत आहे असांजूं मुख़्तलिफ़ टीमूं ज़िले लेवल ते मेरिट जी बुनियाद ते सर्वे करे रहियूं आहिनि। तइलीम जे सुधारे लाइ बहितर खां बहितरीन इक़्तिदाम करे तहलके दौड़ अंदरि हिन स्कूल समेत लॻभॻि 15-20 स्कूल टेंट लॻाया विया आहिनि। बैदि में असिस्टेंट कमिश्नर दौड़ टीओ एजुकेशन तरफ़ां स्कूली ॿारनि में स्कूली बैग ऐं पेनूं ऐं रांदीका पिणु विरहाया विया।